जी बिल्कुल, हैदराबाद के साइड एरिया में असां वक्त मौजूद आहियूं हुसड़ी में, जिते लाइट जे नाइली सबब लाइट ते 25 खां 25 ॾींहं थिया आहिनि लाइट ते कोन्हे। ट्रांसफार्मर हिननि जो सड़ी वियो आहे। ॻोठ बागवार ते असां मौजूद आहियूं। उते जा रहवासी सख़्तु परेशान आहिनि। लाइट खे कीअं था मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हिकिड़ो रमज़ान जो महीनो, ॿियो हिननि ॾे लाइट कोन्हे। अचो त हिन वारे असां हिन जे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, हिननि छा चवणु आहे। जी मैडम, अस्सलाम वालेकुम, मेरा नाम रसाना खानी होममेड आइसक्रीम मरकज़ी नायब सदर हूँ। लेकिन ये देखें ना ऊपर कितना ट्रांसफार्मर फटा है यहाँ से। अब मेरी तो यही है कि ये काफ़ी दिन से 22 रोज़ से ये जद्दोजहद में जारी है। कभी किसके पास जा रहे हैं, कभी किसके पास जा रहे हैं। हालांकि ये बिलों का इशू इतना नहीं है। जो ट्रांसफार्मर फटता बना के लगाना इनका हक है। बिल जिस तरीके से जाते हैं अदायगी उस तरीके से शॉर्ट करवा के किस्तें देते रहे। मेरी अपील यही करती हूँ कि इनसे कि इन गरीबों को देखा जाए। अभी 22 दिन से इनके पास बिजली नहीं है। जहाँ बिजली नहीं है वहाँ मलेरिया का कितना, मच्छर कितने हैं, मच्छर का मसला हो सकता है। बच्चे बीमार हो सकते हैं और मलेरिया से टाइफाइड हो सकता है। बच्चे जब इनके पास कुछ लगाने के लिए नहीं होगा तो एक मलेरिया आने के बाद तो पता नहीं कितनी बीमारियों को लेके जाएगा। इसलिए इनके लिए जल्द से जल्द अपील करती हूँ कि इनके लिए बिजली दी जाए। मजदूर लोग हैं, इतना बिल अदा नहीं कर सकते। इनको बिल को शॉर्ट करके इनका बिल अदा कर लो। बिल का इशू नहीं है इसके ट्रांसफार्मर में, लेकिन फिर भी अगर इशू बना रहे हैं 22 दिन से बिल के चक्करों में इनको उलझा रहे हैं, तो मैं कहती हूँ कि कम करो, जितना ये भर सकें। जिनकी इनकी पहुंच है उस हैसियत से इनको बिल अदा करके दो। ये हर माह बिल को अदायगी करेंगे और छोटी से छोटी अदायगी करके बिल के साथ साथ लगा के देते रहेंगे। आप इनको देखो कि गर्मी की शिद्दत में मुझे 10-15 मिनट हुए आए हैं, लेकिन मैं पूरी पसीने में हो रही हूँ। जो रोज़ाना डेली के रूटीन में सेरी बना रहे हैं, रोज़ा रख रहे हैं, सेरी के टाइम पे अंधेरे में किस तरह पका रहे होंगे। एक लाइट रखते हुए भी, बिजली जलाते हुए, गैस जलाते हुए भी कितनी परेशानी। इनके तो गैस भी नहीं है, ये लकड़ियों पर सेरी बनाते हैं। लकड़ियों पर किस तरह पका रहे होंगे अंधेरे के अंदर, ये इनका दिल जानता है। हम तो आके खड़े हुए हैं तो हमें पता है कि हम कैसे खड़े हुए हैं, लेकिन ये जो पका रहे हैं, खिला रही है, सेरी बना रही है, जो इत्तेकाम में बैठे हैं, जो मच्छरों के अंदर बैठे, इनका ऊपर बीत रही तो इनको पता है। हम 15 मिनट आगे खड़े हैं, हमें पता चल रहा है कि हम 15 मिनट गर्मी में ऊपर से पसीना नीचे तक जमीन तक हमें छू रहा है, पसीना बह रहा है। तो इनका हालत क्या हो रहा है। बराए मेहरबानी, मैं इतना जिद्दोजहद नहीं करूँगी, आपसे इतना ही कहूँगी कि आप इनके लिए अपील करती हूँ कि आप इनके लिए ट्रांसफार्मर का नया इशू ना करें, पुराने वाले को ही आप रेपर करा के इनको लगा दें। इसकी सर्विस कराएं, इनको लगा के दे दें। आगे ईद आ रही है, मैं आपसे अपील करती हूँ कि आगे ईद आ रही है कि ईद की छुट्टियों का बहाना ना बनाएं। 2 दिन ईद के अंदर बकाया आपकी छुट्टियों में है। मैं आपदा वालों से, सीओ से, सबसे अपील करती हूँ कि 2 दिन छुट्टियों में इनके हैं। 2 दिन के बाद ईद आ जाएगी, तो मेहरबानी करें आगे 10-20 दिन और ना रुलाएं गरीबों को। आप 2 दिन के अंदर अंदर ये कल का काम करवा के परसों पे आप इनको ट्रांसफार्मर लगवा दें। क्योंकि मैं कहती हूँ कि मैं किसी ओहदे पे नहीं हूँ या कोई वजीर आजम नहीं हूँ जो मैं इनको कह दूँ कि हाँ मैंने अभी बेटा लगवा देना, लेकिन मैं अपील कर सकती हूँ, मैं जिद्दोजहद कर सकती हूँ, मैं लड़ सकती हूँ। आज अगर आप, मैं कह रही हूँ कि आज इनका मीटर का ट्रांसफार्मर का इशू है, इस इशू को हल करें। अगर कल तक करके देते हैं तो ठीक है, नहीं तो परसों, तो जैसे मैंने कहा था चैनल कल के चेयरमैन साहब ने कहा कि फतेह चौक बंद करेंगे हम लोग, फतेह चौक पे धरना देंगे हम लोग, फतेह चौक बंद करेंगे परसों। कल का देखते हैं, परसों फतेह चौक बंद करेंगे। फिर हम लोग गरीब के साथ, हमारे साथ गरीब है, गरीब के साथ ही गरीब खड़ा होगा ना। हम गरीब है तो हमारे साथ भी गरीब खड़ा हुआ है। हम गरीबों के नहीं देखेंगे तो कौन देखेगा। हमें एहसास है कि हम बिजली के अंदर से निकल के बाहर आ रहे हैं, पंखे के नीचे से बाहर आ रही हूँ, एसी में से नहीं, पंखे के नीचे से आ रही हूँ, लेकिन मुझे एहसास हो रहा है कि पानी की तरह पसीना जा रहा है। तो इनका तो 24 घंटे ही तो पसीने के अंदर बैठे हुए, मजदूरी करके आके थोड़ा सा पंखा चला के थोड़ी हवा खाएंगे, लेकिन वो भी नसीब में नहीं है। 22 रोजों के अंदर तो रिलीफ देते हैं कि आराम से बैठ के रोजे घर में गुजारो, पंखा चलाओ, आराम से बैठो, तुम्हें रोजगार भी देंगे, ये भी देंगे, वो भी देंगे, सब चीजें दूर। इनका ट्रांसफार्मर दे दो, जो ट्रांसफार्मर उठा के लेके गए, बराए मेहरबानी वो ट्रांसफार्मर इनको दो। हमारा कोई इशू नहीं है, किसी हुकूमत से लड़ाई नहीं, किसी आपदा से लड़ाई नहीं है। हमें सिर्फ गरीब से ये है कि आप गरीबों का ट्रांसफार्मर दो। क्यों 22 दिन से इनको घुमा रहे हैं, 22 दिन से क्यों रुला रहे हैं। इशू तो बाद में भी हो जाएगा, आप ट्रांसफार्मर लगाओ, जो बिल अदा नहीं करेगा मीटर काट देना। जब इशू तो बाद में भी उठ जाएगा ना, आप ट्रांसफार्मर लगाओ, जो बिल अदा नहीं करे उसका मीटर काट देना। इतना बड़ा इशू नहीं जितना बड़ा इशू बना रहे हो आपदा वाले। किसी के जोर दबाव में आ रहे हैं क्या। अगर मीटर लगे हुए हैं, सारे घर के मीटर है, गांव के मीटर है, अगर मीटर ना हो तो बोलो ये मीटर है ना। मीटर के ऊपर कुंडा खोरी तो, भत्ता खोरी तो नहीं चली। जितने गांव में घर है उतने इनका मीटर है, मीटर पे ट्रांसफार्मर लगाओ। अगर बिजली नहीं बिल भरता, बिल का काट के आप अपना मीटर उतार लो। इतना बड़ा इशू नहीं है। आपको और कोई इशू है तो वो सामने लेके आए, रिश्वत खिलाने का इशू तो वो सामने लेके आओ, गरीबों से मिन्नत करेंगे भाई इनको रिश्वत दो, बगैर रिश्वत तो काम ही नहीं कर रही आपदा। मैं तो इतना कहूंगी कि अपील करती हूँ कि ये मीटर, इसका ट्रांसफार्मर आप इनको लगा के दो गरीबों से, नहीं तो बस कल का दिन छोड़ते हैं, परसों हम फतेह चौक पे बैठ जाएंगे कि ईद से पहले इनका मीटर ट्रांसफार्मर का मसला हल होना चाहिए। क्योंकि ईद के अंदर 3-4 दिन बंद हो जाएगा, वो मसला हल नहीं हो पाएगा। कल का, आज का 3 दिन का, आज का दिन तो गया, कल का परसों का दिन है। में अगर 2 दिन में आपदा हरकत में आके लगा के देती है तो वेलकम, नहीं तो कल देखते हैं, परसों सुबह हम बैठे रहेंगे। हमारी कोई ईद नहीं होगी, हम तुम्हारे साथ फतेह चौक पे बैठे रहेंगे, ईद नहीं मनाएंगे हम लोग।
5000 रुपया घुरनि हाणे 5000 ॾिनासीं त हाणे तारुनि जा पैसा ॾियो 2000 तारुनि जा पैसा न थिए त हाणे चवंदा 2000 ॿिया ॾियो त ट्रांसफार्म खणी अचूं हाणे किथां आणींदासीं असीं पैसा तव्हांखां पैसा केरु था घुरनि इहे सभु था घुरनि गाॾा जेके पेती था घुरनि छा पिया चवनि चवनि था न 5000 ॾियो त असीं पेती खणी अचूं वरी पेती खणी अचो त तारुनि जा पैसा ॾियो तारुनि जा पैसा ॾियो त 2000 ॿिया ॾियो त ट्रांसफार्म खणी अचूं अच्छा पोइ तव्हां 20 ॾींहं कीअं पिया गुज़ारियो मतिलबु हूंदा में असां ॿाहिरि बसि खटनि ते सुठा पिया हूंदा आहियूं गर्मी ये गुड सितमन शाह बागवा का आज बिजली का दौरान बड़ा रश के दौरान बहुत गर्मी हो रही है और शदीद गर्मी है बच्चे रोज़े भी नहीं इफ्तार कर सकते हैं और मच्छर की इतनी हालत है ये नालियाँ बंद पड़ी है क्योंकि ट्रांसफार्म आज ऐसा हमारा जल चुका है हम बराए मेहरबानी साईं मुराद शाह को अपील करना चाहते हैं तो भागवा गौर सितमन शाह को भरपूर अंदाज से ये ट्रांसफार्म नवा दिया जाए तो उसको अपना काम करा के दे दे गुरुद्वारा फनी साइड एरिया झील पार्क हैदराबाद भागवा आई कोन्हे असांजे ॻोठ में असां गर्मी में मरी विया आहियूं हिते जेको बि आहे बाहि लॻी वई आहे असां रड़ियूं करे करे ॿुधी वापदा वारा आया आहिनि तव्हांजे लाइ ठाहिण लाइ कोन आया आहिनि असां पाण ट्रांसफार्म उमाणियो आहे तॾहिं बि अञा कोन था ठाहे ॾियनि अच्छा छा पिया चवनि चवनि था पैसा ॾियो 15,000 2,000 हाणे लॉकडाउन लॻो पियो आहे ॾेई ईअं करे सघूं रोज़गार बि कोन्हे तव्हां 20 ॾींहं पोइ हूंदे में कीअं था रहो घरनि में हा हाणे शांति सुंधाए लॻी पई आहे हवा बि कोन्हे न को लाइट आहे पाणी सहूलियत कोन्हे हर शइ जी सहूलियत कोन्हे इहो आहे असांखां वधीक हिन ॻोठ में असांजा बुज़ुर्ग असांजी माउ भेणूं तमामु अॼु 22 ॾींहं थियो आहे जंहिंजे करे हू तमामु परेशान आहिनि उन खां पोइ सगीर जेके मासूम आहिनि उहे निंड नथा करे सघनि जिन जे लाइ तमामु आराम ज़रूरी आहे उन खां पोइ हींअर मलेरिया जो हिसाब पियो हले हींअर मच्छर एॾो आहे जंहिंजे करे असांजा जेके मासूम ॿार बीमार न थियनि से बि बीमार थी सघनि हाणे असां इलाजु करायूं या असां कंहिं पासे वञूं या असां पंहिंजी मज़ूरी खे ॾिसूं हीअ असांजी हालति ॾिसो असां मज़ूरी करे हींअर आया आहियूं तेसि साण बि असीं बिल अदा कंदा आहियूं जहिड़ो बि असांजो हाल आहे असीं पिनी सिनी बिल अदा कंदा आहियूं उन खां पोइ बि असां सां हीअ सूरत हाल आहे आख़िर छो असां हिते रहिया ऐं असां वटि तक़रीबन महीनो खनि थियो आहे तक़रीबन 5 महीनो खनि थियो आहे जो असां वटि लाइट प्रोग्राम लाइट असांखे कटी वई आहे जंहिंमें नियाणियुनि खे ऐं असांजे घर वारनि खे इलाही परेशानी आहे मस्जिदुनि में एतकाफ़ में छोकिरा वेठल आहिनि उन्हनि खे बि परेशानी आहे आज 25 बार होता है हम बूढ़े आदमी पड़े हैं गर्मियों में पक्के लगा रहे जूते लगा रहे बच्चे भूखे मर रहे बेरोजगार में मर रहे बेरोजगार रोजे वाले देखो औरतें तो घर में चल के देखो तो सही औरतों का हालत तो देखो वो एतकाफ में बैठे हैं मस्जिद में उसके हालत में देखो ना बच्चे छोटे छोटे ये तड़प रहे हैं हम कहाँ जाएंगे लाइट काट के गए हैं या जल गया नहीं है तो ट्रांसफार्मर जल गया है भाई हम जल गए तो गवर्नमेंट को बनाना चाहिए या हम घर से जाके बनाएंगे वापडा वाले क्या बोल रहे हैं अभी वापडा वाले बोलते हैं पैसा लेके आओ बाबा 2,000 रुपया बिल के लेके आओ एक चंदा लेके आओ 15,000 चंदा 5,000 लेके आओ लॉकडाउन लगा पड़ा है बेरोजगारी लगी इतनी शदीद गर्मी में फिर आप किस तरह से गुजारा करते हैं रमजान के महीने में भी क्या कर रहे हैं पड़े हैं बच्चे भूखे मारे पड़े हैं गर्मी में अस्सलाम वालेकुम सबका पहले मां साजिद अली मरी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ह्यूमन राइट्स न्यू स्किल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन सां ॻाल्हायां पियो ऐं मां सबका पहिरीं शुक्रिया अदा करणु चाहींदुसि सच न्यूज़ वारनि जो जिन्हनि असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो ऐं नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे असां अॼु सुबुह जो असांखे एप्लीकेशन हिकिड़ी मौसूल थी ऑफिस में साईं मोहम्मद असलम शोरो साहिबु असांजे मरकज़ी चेयरमैन आहिनि जिन्हनि असांखे चयो हिन ते एप्लीकेशन ते फिल्को एक्शन खयो वञे त असां उन एप्लीकेशन खे वठंदे ई असांजी टीम हरकत में आई जेका असां हींअर उन ॻोठ में पहुता आहियूं ऐं असां जॾहिं हिते पहुता आहियूं असां छानबीन कई आहे त हिन जो ट्रांसफार्मर 8 रोज़े खां वठी सड़ियल आहे तव्हां ग़रीब माण्हुनि खां त असांखे 1 लख रुपया ॾियो त ट्रांसफार्मर ठाराए तव्हांखे लॻाए ॾियूं त महिरबानी करे इन अफ़वाहनि खे महिरबानी करे तव्हां हाईलाइट वठो ऐं इन ग़रीबनि जी फिलफोर मदद कयो असां जेको सो माना तक़रीबन महीने खे थियण वारो आहे असां वापदा जे लाइ ॾाढी कोशिशि कई ट्रांसफार्म लाइ हितां असीं पंहिंजे पैसनि ते खणाए वियासीं त बाबा असांखे ठाहे ॾियो लेकिन उन्हनि हिन कन खां ॿुधनि कन खां ॿुधनि ॿिए कन खां कढी था सघनि चवनि ईअं था त बाबा असांखे पैसा ॾियो
असां तव्हांखे एतिरी उहा ई पैती तव्हांखे ठाराएदासीं त बाबा तव्हां 20 ॾींहं असांखे छो इंतज़ारु करायो जे अगरि तव्हांखे इहा ई पैती ठाराए ॾियणी हुई या हुनजी ॻाल्हि था करो त पोइ असांखे तव्हां 20 ॾींहं असांखे इंतज़ारु कयो। गर्मी में नंढड़ा नंढड़ा ॿार घरनि में लाइट कान्हे, पाणी कोन्हे, हर का सहूलियत कान्हे, लेकिन हिननि जवाबदा वारनि खे कुझु पवंदो थिए। असां वज़ीर आज़म खां पाकिस्तान खां मुतालबो था करियूं त वापडा जे ख़िलाफ़ु या त इन्हनि जे ख़िलाफ़ु एक्शन कयो वञे या ईमानदार ऑफिसर हिन वापडा में मुक़ररु कया वञे। छो आहिनि त कोन आहे, छो जो वापडा इदारो अहिड़ो आहे जंहिंजे नाले मोटे साहिब चयो त सफ़ेद हाथी आहे। हीउ सफ़ेद हाथी आहे न, सफ़ेद हाथी खे केरु पहुची कोन थो सघे, लेकिन सफ़ेद हाथी खे बि एतिरो हुअणु घुरिजे त नंढड़ा नंढड़ा ॿारनि लाइ त ख़्यालु कनि। छा कंदा माण्हू नंढड़ा, त लॉकडाउन में सभु बेरोज़गार, जिते जेके माण्हू वेठा आहिनि सभु जा सभु बेरोज़गार आहिनि, के को बि कम ते कोन्हे। रोज़े हुअण जे सबबु वरी तव्हां हिते कींदा गुज़ारो के लाइट बि कोन्हे, परेशानी में लॉकडाउन जेको लॉकडाउन एॾी हालत आहे जो मां जेको अॻे असीं चवंदा हुआसीं विंजणियूं, उहे विंजणियूं माण्हू माना ठाराए उहे बि हणनि त पोइ तब कान्हे की बेहोश थियो वञनि, इलाही त ॿार नंढड़ा बेहोश थियो वञनि। मुंहिंजो नालो मोहम्मद असलम शोरो आहे, ह्यूमन राइट्स न्यू स्किल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन पाकिस्तान जो चेयरमैन आहियां। असांजो इदारो आहे जेको फलाई आहे ह्यूमन राइट्स जे हवाले सां कमु पियो करे पूरे पाकिस्तान लेवल ते। असांजो मसइलो जेको आहे हिन ॻोठ ते जेको असांखे एप्लीकेशन मिली, लाइक मुंहिंजो पुराणो ॻोठ आहे, रायशी ॻोठ आहे, ऐं जेॾी महिल असां हीउ मसइलो आयो त असां हुन सां वापडा वारनि सां सभिनी सां ॻाल्हायो। CO साहब खे फ़ोन कयासीं, वियासीं त मुलाक़ात न कई, ऐं एक्शन साहब सां मुलाक़ात वियासीं त बहाना करे उहो निकिरी हलियो। ऐं अचां थो वियो 5 मिंट वियो ऐं पोइ ॻाल्हायूं था। उन खां अलावा पोइ जेके असांजा हिकिड़ो ॿ साथी विया, उनखे उन्हनि तमामु जेको आहे सो असांजे हिन इलाइक़े जे माण्हुनि जे लाइ, बल्कि सिंधी अवाम लाइ तमामु ग़लति अल्फाज़ उन वरिता हुआ, जेके मज़मत इलाइक़े असीं अगरि बयानु कंदासीं त कुझु वरी ज़ुबानी झगड़ा थी सघनि था। लिहाज़ा इन ॻाल्हियुनि खे छॾे असांजो मक़सदु इहो आहे त हू बिलनि जो इशू बि ठाहे वेठो आहे पंहिंजो एक्शन साहब। त बिलनि जो इशू त आहे ई कोन्हे, बिलनि जो इशू त असांजे करंट बिल जेके असांजा ॻोठाणा आहिनि उहे पंहिंजो प्यारींदड़ आहिनि। बाक़ी जेके 50,000 60,000 या लख जेके थिया आहिनि उहे पंहिंजी ग़लतियुनि खां उन्हनि ॾिना, उन्हनि खे 15 सालनि खां वठी डिक्टेशन जे मथां पिया अचनि। अगरि के बिल 1000 न ॿियारियो त उहो ॿिए महीने में 6000 अची वियो, 6000 मां उहो 1000 ई किस्त करे ॿियारे आयो त वरी ॿिए महीने में 15,000 20,000 30,000 अची वियो। ईअं थी उन्हनि जा बिल चढ़ी विया। हाणे उहो त इशू पंहिंजी जात, पर हींअर हेॾे ज़ुल्म गर्मी रमज़ान जो महीनो लॻो पियो आहे। असां चाहियूं था त असांजे ॻोठ वारनि खे तव्हां पंहिंजो 33 जॻह ट्रांसफार्मर सड़ी वियो आहे उहो तव्हां हणी ॾियो। हू चवंदा न बिल टोटल ॿियारियो, ऐं उन खां अलावा जेको आहे सो ट्रांसफार्मर जो जेको बि ख़र्चु अचे थो 40-50 हज़ार रुपया उहो बि अदा करियो त पोइ असीं लॻाईंदासीं, न त कोन लॻाईंदासीं। बाबा ग़रीब माण्हू पंहिंजो जेको हींअर मुसीबतियूं घड़ियूं लॻी पियूं आहिनि, लॉकडाउन लॻो पियो आहे, मज़दूर वीचारा तबिके जा माण्हू घरनि में वेठा आहिनि, किथां हू पंहिंजो पैसो भरींदा? हुननि खाइण लाइ कोन्हे को, पीअण लाइ कोन्हे को, रोज़े खोलण लाइ इफ़्तारी लाइ पैसो कोन्हे को, त हू एतिरी रक़म तव्हांखे किथां ॾींदा? बसि हू पंहिंजी ज़िद ते अना करे वेही रहिया आहिनि त न पहिरीं पंहिंजो ट्रांसफार्मर जा पैसा ॾियो, 50,000 प्लस 10,000 3,000 6,000 जेके असां किस्त करे ॾिनी आहे उहो पियारियो, पोइ असीं हणंदासीं। अॼु 22 पंहिंजो जेको ॾींहुं थी वियो आहे ऐं सॼो महीनो जेको आहे पंहिंजो इहे बाबरकत जो महीनो ईअं गुज़री वियो आहे। असांजे ॻोठाणा वीचारा परेशान आहिनि, पाणी जी परेशानी, पंहिंजो इफ़्तारी टाइम ते परेशानी, सहरी टाइम ते परेशानी, ऐं जेके हीअ ग़रीब माण्हू वञनि त कॾा वञनि। असां पाण सभई हींअर बीठा आहियूं, कहिड़ी हालत थी वई आहे 10-15 मिंट में, अधु कलाक में। त हाणे 22 ॾींहं हिननि कीअं गुज़ारिया अहिड़े ज़ुल्म में। लिहाज़ा असीं पंहिंजो वज़ीर आज़म खे बि अपील था करियूं, वज़ीर आला सिंध खे बि अपील था करियूं, गवर्नर साहब खे बि अपील करियूं, CO साहब खे बि अपील था करियूं त असांजे हिन ॻोठ जो मसइलो हल करियो। जे अगरि असांजो मसइलो इहो हल न थियो सुभाणे खे ॾींहं ताईं त परीहं असांजो जेको असांजे ॻोठाणनि जो बिल्कुलु एहतिजाज जो जेको प्रोग्राम थी चुको आहे, असीं फतेह चौक बिल्कुलु बंदि कंदासीं जेसिताईं असांजो मसइलो हल न थिए। हा सिंधी में मुंहिंजो नालो आसिफ रज़ा आहे, ऐं झाड़े जो आहियां बाईकास्ट। ॻोठ सैद उमैद अली शाह बागवा में रहण वारा आहियूं। असांजे ट्रांसफार्मर में मसइलो इहो आहे, तव्हांखे पूरी ख़बर आहे, हीअ ॻाल्हि त मीडिया में आम जाम थी वई आहे त तक़रीबन 25 रोज़े ताईं ट्रांसफार्मर असांजो मसइलो हल न थियो। ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि हिन ॻोठ में, मज़दूर माण्हू आहिनि, ग़रीब तबिको आहे। हाणे उन्हनि जे 10-10 हज़ार रुपया ही बिल जमा करण लाइ उन एस जो किस्तूं ठाहे ॾिनियूं 10-10 हज़ार रुपये लाइ, 10-10 हज़ार 5-5 हज़ार, हीअ 5-5 हज़ार रुपया, कंहिं ते 7 हज़ार, कंहिं ते 8 हज़ार, कंहिं ते 5 हज़ार। ग़रीब मिसकिन माण्हू किथां जमा कराईंदा हिन वक़्तु? लॉकडाउन जो 3 महीना गवर्नमेंट पाण ऐलान कयो आहे त बिजली बंदि न कई वञे, सभिनि खे रिलीफ ॾिनो वञे, ऐं हिन हिसाब सां बिल बिजली जा बि कोन ईंदा,
तंहिंजे करे बि असां ग़रीबनि मिसकिन माण्हू खे मिनतूं करे उन्हनि खां जेको जहिड़ो हाल हो ईद मथे में उनखे नालो असां पूरे 2000 के 2500 के 1500 ॾिना त असांजो बिजली जो मसइलो हल थी वेंदो उहो त असीं जमा करण लाइ तयारु आहियूं न। तॾहिं बि असांजो वापडा जो जेको SDO साहिबु आहे इमरान साहिबु नथो कंहिं ॻाल्हि खे मञे। उहो चए थो बाबा कंहिं ॻाल्हि खे कोन मञंदुसि तव्हां ही बिल जमा कराए वञे जेके असां तव्हांखे किस्तूं करे ॾिनियूं आहिनि न उहे जमा कराए वञे घटि सफ़ाली जो पैसा थिए असीं कोन कंदासीं। तंहिंमें असीं हुन ट्रिप 2-3 दफ़ा विया आहियूं ॻोठ जो मेड़ करे विया आहियूं वफ़द करे विया आहियूं साईं वारा गॾु हुआ सैयदनि सैयद बिरादरी सैयदनि हुननि खे हथ ॿधाइनि जेको असीं 4 दफ़ा ठाराए चुका आहियूं पंहिंजी जेब जा ख़र्च करे 4 दफ़ा ठाराए चुका आहियूं चंदा करे ग़रीबनि मिसकिन माण्हुनि खे के मज़दूर माण्हू आहिनि वीचारनि खां असीं 5000 के 2000 के 1000 के 500 वठी चंदा मिलाए सिलाए माहौल जे वक़्त जे हिसाब सां माण्हू जी हैसियत जे हिसाब सां चंदो करे असां ठाराया पर ठहियल ख़राबु ट्रांसफार्म जेको हले ई कोन थो महीनो 15 ॾींहं 20 ॾींहं महीनो 15 ॾींहं 20 ॾींहं भरी ग़रीब माण्हू असीं रोज़ किथां पैसा आणियूं साईं। वापडा हेस्को सां कहिड़ी अपील करण था वापडा खे असां इहो अपील करण था चाहियूं त महिरबानी करे असांजे ॻोठ जो मसइलो हल कयो वञे ट्रांसफार्म असांखे नओं ॾिनो वञे ऐं मुख़्तसिर बिल ॾिनो वञे 1500 2000 जेके माण्हू पियारे सघनि डिडक्शन 20,000 30,000 9 मीटर लॻारायो आहे साईं उनजी शुरू में 3 महीना 600-500 बिल आयो उन खां पोइ 3 महीननि खां पोइ ठका 20,000 25,000 30,000 50,000 100 लख ते थी वियो आहे। छा ग़रीब माण्हू किथां जमा कराए बिल यार उन्हनि माण्हुनि जा बिल त रहियल आहिनि न ऐं उहो चवंदा हीअ तव्हां बिल रहियल आहिनि बाबा बिल रहियल आहिनि त डिडक्शन तव्हां केतिरी मोकिली आहे लखनि जी डिडक्शन केरु जमा कराईंदो ॾियो 5,000 ॾियो 10,000 ॾियो बसि जेके असां ठाहे छॾियो फुल एंड फाइनल लॉ ते लीक थी वई आहे कंहिंखे कोन थो मञे न को कंहिं चङे खे थो मञे न को कंहिं MN खे थो मञे न को कंहिंजे मिनिस्टर खे थो मञे इमरान साहिबु नओं आहे बाबा नओं त राइट त कयो न यार जेको हक़ आहे ग़रीबनि जो हक़ त ग़रीबनि खे ॾियो न। अहिड़े माहौल में अहिड़े मौसम में शदीद गर्मी लॻी पई आहे पाण मर्द माण्हू त ॿाहिरि हवा ते बीह रहिया आहियूं घर में नंढा बच्चा आहिनि ज़ाइफ़ा आहिनि बीमार न अॻा सॻा आहिनि कहिड़े माहौल में हुजनि पिया न हवा आहे न पंखो आहे न पाणी आहे न रोशनी आहे। रमज़ान शरीफ़ में महीनो लॻो पियो आधी राति उथनि था वीचारा माण्हू कीअं अंधोराड़ियुनि में ऊंधा में कीअं रध पचा कनि कीअं केॾी परेशानी केॾो मसइलो आहे। तव्हां पंहिंजी दिलि जा तरीक़े सोचे ॾिसो तव्हां वटि 4 ॾींहं लाइट न हुजे उन सां कीअं गुज़रंदी हीअ त असांखे महीनो थियण वारो आहे साईं ईद सगोरी मथां अचण वारी आहे केरु असांजी ॻाल्हि अपील ई कोन थो ॿुधे। सब डिवीज़न मीरा मोहम्मद शाह जे ॻोठ इलाइक़े में वापडा जी नाअहली सबबि 25 ॾींहंनि खां ट्रांसफार्म सड़ियल आहे जिते ग़रीब माण्हू सफ़ा लाइट जे करे बेज़ार थी पिया आहिनि ऐं गर्मी जे करे ई वञनि था आख़िर वञनि काॾे हिकिड़ो त लाइट कोन्हे ॿियो ई वापडा वारनि ॾे जेके अपील ऐं दरख़्वास्त करे मुसलसिल एहतिजाजूं करे ई वापडा जी ऑफिस ताईं वञनि था त उते हू चवंदा असांखे पैसा ॾिया वञनि तॾहिं असां तव्हांखे ट्रांसफार्म ठाहे उनखे क्लियर करे असां ॾींदा वेंदासीं पर हिननि जो चवणु आहे त असांजे बिल बि अचनि था पर बिलनि में अहिड़ा डिडक्शन था लॻनि त असां ग़रीब माण्हू भरे किथां सघूं। असां ज़ाहिरी ॻाल्हि आहे पखो हलायूं था 2 बल्ब हलायूं था असांजो 2-3 बिल अचणु घुरिजे उन खां बावजूद बि असांजो बिल 20,000 अचे थो। जी कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली सोच TV हैदराबाद। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.